Hello, this is Amir Akhtar. ऐं अॼु मुंहिंजो जेको टॉपिक आहे या जेकी मुंहिंजी गुफ़्तगू आहे उहा आहे अॼु जे शागिर्द सां। अॼु जे शागिर्द हिन दौर जे जो बल्कि कंहिं मुल्क जो जेको शागिर्द आहे उहो पंहिंजे मुल्क जो सरमायो आहे, उहो पंहिंजे मुल्क खे अॻिते वठी करे हली सघे थो। ऐं अॼु जे शागिर्द वटि इलाही सारियूं अपॉर्चुनिटीज़ आहिनि। जेकॾहिं हू पंहिंजे हिकिड़े कंहिं बि सब्जेक्ट खे वठी करे हू अॻिते वधणु चाहे त हुन वटि इलाही घणा चांसिस आहिनि। मिसाल तौर ते असां वटि हींअर स्कॉलरशिप जो दौरु आहे। स्कॉलरशिप इलाही आहिनि, प्राइवेट इदारा हुजनि या फॉरेन इदारा हुजनि या तव्हांजा नेशनल इदारा हुजनि, उहे तव्हांखे इलाही घणा अपॉर्चुनिटीज़ ॾींदा आहिनि इंटर्नशिप जे लाइ। सो उन मां असांजे शागिर्द खे फ़ाइदो वठणु खपे। कंप्यूटर टेक्नोलॉजी अॼुकल्ह तमामु घणी आहे। जिते वञो उते ॾिसो था कंप्यूटर असांजे लाइ की थी वियो आहे ऐं कंप्यूटर मां असां इलाही कुझु हासिलु कयूं था। ऐं मां ईअं ई चवंदुसि, बल्कि मां इहो चवंदुसि त असांजो जेको शागिर्द आहे उहो पंहिंजी हिकिड़ी ट्रैक ते हली करे को हिकिड़ो सब्जेक्ट चॉइस करे उन ट्रैक ते हलंदो रहे ऐं पंहिंजे मुस्तक़बिल सां पंहिंजे सां सिंसियर हुजे त हू इलाही घणो अॻिते वेंदो। जीअं त असां वटि इलाही सब्जेक्ट अहिड़ा आहिनि जंहिंजी खे असां वैल्यू नथा ॾियूं। मास कम्युनिकेशन आहे, असां वटि तमामु घणो सब्जेक्ट आहे, असांखे उनखे पढ़णु घुरिजे। असांखे हिस्ट्री पढ़णु घुरिजे, असांखे इंग्लिश सब्जेक्ट आहे, तमामु ज़बरदस्त सब्जेक्ट आहे, उनते वञणु खपे। तमामु ज़बरदस्त लिटरेचर इंग्लिश में पिया आहिनि, होॾां वञणु खपे। ऐं मां इहो चवंदुसि त जेकॾहिं असां अॼु जो शागिर्द हिकु सुठी स्टडी करे ऐं सुठे कंहिं इदारे मां निकिरंदो त हू पंहिंजे मुल्क खे ऐं पंहिंजी क़ौम खे तमामु घणा फ़ाइदा ॾींदो। थैंक यू।